अवल अलाह वलीम आला अलम जोधणी अवल अलाह वलीम आला अलम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जिन ॿारी आऊं न ॼंदी उनरी सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अवां असांखे जिते जिते बि ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे अदियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि या नंढड़ा बालकड़ा हुजनि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे अॼु छंछर जो ॾींहुं हुजे छंछर ऐं आचर जे ॾींहुं असां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं सुबुह जो 10 खां 12 ताईं असां हाज़िर थींदा हुजूं इहो राति जो वरी 1-3 बजे इहो प्रोग्राम ॿीहर ॾिसी सघंदा हुजो उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अव्हां उते प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे उते बि अव्हां ॾिसी सघंदा हुजो रामू राधा बाक़ी प्रोग्रामनि जा नंढा नंढा जरा इहे किट कुट 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 इहो कीमो ॾिसी सघंदा हुजो उन सां अलावा इहो फ़ोन जो नंबर बि हलंदो हुजे टीवी स्क्रीन फोन कॉल कंदा हुजो रामू ऐं राधा हर छंछर ऐं आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर हुजनि सो हुन सां गॾोगॾु मौसम जी ॻाल्हि कंदा हुजूं या ॿोॾि जी ॻाल्हि कंदा हुजूं त पंजाब जा तमामु घणा इलाइक़ा पंजाब जो तमामु घणा ॻोठ शहर उहे पाणीअ जे हेठि हुजनि उतां जा माण्हू ॾाढी तकलीफ़ में हुजनि ख़ासि करे हिन पाणी में हिन ॿोॾि में जेको पाणी ईंदो हुजे पाड़ेसरी मुल्क खां उतां खां जानवर जेके लुड़ी ईंदा हुजनि उन्हनि खे उहे बि ॾाढा तकलीफ़ में जानवर हुजनि केतिरा उन्हनि जा इहो फेसबुक ते यूट्यूब ते उते किल उन्हनि जा रखंदा हुजनि वीडियो रखंदा हुजनि पर जेके इंसान हुजनि उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ थी हुजे ख़ासि करे ज़रई पेशो जेको माण्हू हुजे आबादगार हुजे हारी हुजे मज़दूर हुजे या जेके ॿियनि जा घर अझा विया हुजनि हलिया माल मता वियो हुजे उहे तमामु घणा ॾुखारा हुजनि पर हुन सां गॾोगॾु गुडू ते कल्ह खां वठी ॿुधाईंदा हुजनि त पाणी जो चाढ़ वधंदो हुजे गुडू पोइ सखर पोइ कोटड़ी बैराज खां कल्ह कोटड़ी खां ॿुधाईंदा हुजनि त 2 लख ऐं ॿिया जेतिरा बि क्यूसेक हुजे पाणी सो इहे ॿुधाईंदा हुजनि पर मारवाड़ा झांगेड़ा ख़ुशि हुजनि मुहाणा बि ख़ुशि हुजनि हर माण्हू उन जी ॻाल्हि बि कंदो हुजे पर एतिरो बि ज़रूरु हुजे त पोयां खां ॿोॾि ईंदी हुजे त इन जो माण्हू ख़्यालु रखंदो हुजे जेके माण्हू रहंदा हुजनि दरिया जे पेट में आस पास रहंदा हुजनि त उहे पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा हुजनि मच्छर हुजे बीमारियूं थींदियूं हुजनि माल मता जीत ॼणो ॾिसंदा हुजो उहे बि अहिड़ी मौसम में निकिरंदा हुजनि त उन्हनि जो बचाव करणु खपंदो हुजे बालकनि जो ख़्यालु वॾड़नि जो ख़्यालु सभिनी जो ख़्यालु अवां सभिनी जो ख़्यालु रखंदा हुजो गॾोगॾु पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो जेके पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजनि उहे सभिनी जो ख़्यालु रखंदा हुजनि सो इहा ॻाल्हि हुजे जेका अवां सां वंडी हुजे पर बालक जेके हुजनि उन्हनि खां हिन मौसम में कराची में बि जेको मींहुं वसियो हुजे नदी वही आई हुजे एतिरो खोड़ सारा ॿियो बि नुक़सानु थियो हुजे रोड हादसा तमामु घणा थिया हुजनि सो उस्ताद इहे जेके ड्राइवर हुजनि ॿाहिरि हुजनि जेके सफ़र में निकिरंदा हुजनि त थोरो जेको हुजे सवेर माण्हू निकिरंदो हुजे या थोरो सब्र ऐं तहमुल जो माण्हू मुज़ाहिरो कंदो हुजे त माण्हू पंहिंजी मंज़िल ॾांहुं ज़रूरु पुॼंदो हुजे एहतियात जेको हुजे उहो लाज़मी हुजे एहतियात करणु अव्हांजे ऐं असांजे हथ वस में हुजे बाक़ी जेको हुजे मालिक साईं ते जेका हुजे मालिक खे बाझ पवंदी हुजे उहो हर जहान ते हर माण्हू ते हर इंसान ते हर मुल्क ते असां ते तव्हां ते सभिनीनि ते पंहिंजी बाझ कंदो हुजे पंहिंजो कर्म कंदो हुजे पंहिंजी नवाज़िश कंदो हुजे सो अञा खोड़ सारियूं तव्हां सां ॻाल्हियूं ज़रूरु थींदियूं हुजनि पर प्रोग्राम जे शुरूआति में हिकिड़ी लतीफ़ साईं जी वाई रखंदा हुजूं ऐं मेहरान स्टूडियो जेको नओं सफ़ा हिकिड़ो प्रोग्राम थियो हुजे जंहिंमें कलाम रिकॉर्ड थिया हुजनि अवां सभिनी पसंदि कया हुजनि अवां सभिनी साराह कइजे सो मेहरान स्टूडियो सीज़न जेका पहिरीं हुजे सो उन जा जेके गीत हुजनि उहे यकीनन अव्हांखे पसंदि हुजनि कलाम काफ़ी वणंदा हुजनि तोड़े जो लतीफ़ साईं जी जेका वायूं हुजनि उहे बि रिकॉर्ड थियल हुजनि पर उन सां गॾोगॾु हींअर जेका वाई हुजे लतीफ़ साईं जे हवाले सां राशिद हैदरी जो गॾियल जेको आवाज़ु हुजे इहो अव्हां जे नज़र कंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां खोड़ कचरियूं कंदा हुजूं
एक दफ़ो ॿीहर भलिकार चंदो हुजां आवांखे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामुरादा में रामुरादा जा रंग जेके हुजनि अवां सभिनी जे साम्हूं हुजनि ऐं हिन रंगनि में अवां शामिल थी सघंदा हुजो। इहो लंबर जेको हुजे इहो टीवी ते हलंदो हुजे ऐं मौसम जो ख़ासि करे ख़्यालु रखंदा आहियूं। मौसम सां गॾोगॾु जेको हुजे पंहिंजो ख़्यालु रखणु ज़रूरी हुजे। पर बालक जेके हुजनि इहे स्कूल वेंदा हुजनि, तालीम पढ़ाईंदा हुजनि, कोर्सिस वठंदा हुजनि, हुनर सिखंदा हुजनि, जेके बि कमु कंदा हुजनि उहे करे वठंदा हुजनि। छो त अॻियां हली जेको पाण हुननि खे कमु ईंदो हुजे ज़िंदगी में न उहो हुननि जे लाइ भलो हुजे। ज़िंदगी में जेको अवां सुठो करो उहो वधीक बहितर हुजे। हलो हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? छा हाल हुजे अदा? पौड़ साहब ठीकु हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि? प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो। ख़ासि करे अॼु अवां फोन कर प्रोग्राम तव्हांजो असांखे वणंदो आहे। राधा जी अदाकारी बि ॾाढी वणंदी आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। असांखे को कलाम ॿुधायो मुमताज़ अदाकारी जो। ज़रूरु ज़रूरु कलाम तव्हांखे ॾेखारींदा हुजूं कराची जे मौसम खे। दोस्त आहिनि मुख़्तियार जतोई, आओ नवाज़ चनो, आओ मुश्ताक, मुर्तज़ा, वाह वाह, सभिनी खे सलाम। जेके बि दोस्त जेके बि दोस्त हुजनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे बि सलाम हुजे ऐं साल जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो। दोस्तनि सां जेके जिन दोस्तनि खे सलाम अवां ॾिना हुजनि उहे दोस्त बि साल ख़ुशि हुजनि, जिते बि हुजनि, जुड़िया हुजनि। पर हुन सां गॾोगॾु जीअं मां ॻाल्हि कंदो हुजां त हारी हुजे, मज़दूर हुजे, जेको बि हुजे पंहिंजो कमु ईअं करे छॾींदो हुजे। पर ॿिए ते जेको भाड़े वेहे न ज़िंदगीअ में कॾहिं बि कामयाबु न थींदो हुजे। ॿिए जे रस्ते में जेको पथर छॾींदो हुजे उहो कॾहिं कामयाबु न थी सघंदो हुजे। ऐं ॿिए ते जॾहिं माण्हू उछलाए छॾे, ॻाल्हि मुहाड़ का बि उछलाए छॾे त उहे माण्हू ज़िंदगी में कॾहिं बि कामयाबु न थी सघंदा। ज़िंदगी में हलंदा ज़रूरु हुजनि पर उहे ॾुखियो सम्झंदा। ज़िंदगीअ में हर कंहिं सां बांह ॿेली थी हलंदा हुजो। ज़िंदगीअ में हर कंहिं लाइ दुआगू थींदा हुजो त अॻियो अॻिते मंज़िल माणींदो हुजे त मुंहिंजी मंज़िल आसान थी पवंदी हुजे। दिल में रखंदा हुजो तॾहिं जेको हुजे अव्हांखे हर जॻह कामयाबी मिलंदी हुजे। बाक़ी हिकिड़ा त माण्हू अहिड़ा हुजनि रगो चवंदा हुजनि बसि असांजो जेको हुजे थींदो हुजे, बाक़ी ॿियो जेको हुजे जीअं खपे सो थींदो हुजे। सो ईअं बि न हुजे। अव्हांखे हिक ॿिए जो ख़्यालु रखणु लाज़मी हुजे। जॾहिं अव्हां ॿिए जो अहसासु कंदा हुजो तॾहिं अव्हांखे मंज़िल मिलंदी हुजे। डॉक्टर आई हुजे तव्हांखे इलाजु ॿुधाईंदी हुजे त तव्हांखे बुखार थींदो हुजे त छा खाइणो हुजे, जे बुख लॻंदी हुजे छा खाइणो हुजे, ऐं घर में पाण खे पचाइणो न हुजे, पंहिंजो घर जेको हुजे उनखे छॾे ॾियणो हुजे। पोइ अहिड़नि डॉक्टरनि खां बचंदा हुजे जेके उहो गाॾियुनि में हलंदे घुमंदे फिरंदे चवंदा सुरमो वठो सुरमो वठो, कॾहिं बि पंहिंजी अखि में कोन पाईंदा हुजनि पर ॿिए खे चवंदा आहिनि सुरमो। ऐं जेके ॿिए खे सुरमो पाराए वञनि अहिड़ो सुरमो कॾहिं न पाईंदा हुजो ज़िंदगीअ में। उन सुरमे सां पाण सां अखियूं ख़राबु थींदियूं हुजनि। ऐं वरी जेके डॉक्टर अहिड़ा हुजनि जेके इलाज जेके ॿुधाईंदा त सही हुजनि पर उनजो इलाजु उहो न थींदो हुजे। छो त इहो वक़्तु ऐं हालात ऐं उन्हनि जी सम्झदारीअ जी जेका ॻाल्हि हुजे तॾहिं माण्हू पुठिते रहिजी वेंदुसि। सो अहिड़ा डॉक्टर बि खोड़ हुजनि जेके वेठा हुजनि मार्केट में ॿुधाईंदा हुजनि हा भा तिड जी दवा हे हुजे, भा माकोड़ जी हे हुजे पंहिंजी, पर पंहिंजी दवा कोई न कंदो हुजे। तोखे मां हिसारो हा हा खणंदो हुजे इहो बि हुन सां हिसारो तूं मुदे साला कंदे हुजे के पंहिंजो न कंदा हुजनि, कहिड़ो इलाज थींदो हुजे त माण्हू पंहिंजो इलाज कंदो हुजे। माण्हू जे हे 5 ॾींहं 6 ॾींहं अचे उन ॾींहुं बि ईअं अचे ॼण माण्हू लाॾो ॻाए अचे जेको माण्हू पंहिंजे आवाज़ जो ख़्यालु न रखे। हाणे मौसम अहिड़ो लॻो पियो हुजे ॾींहं जो अहिड़ी गर्मी, राति जो वरी थधि जो पवंदी हुजे पोइ त लाज़मी हुजे आवाज़ ते खंघि ज़ुकाम खड़को छातियूं वग़ैरह जो मसइलो थींदो हुजे। मां इंजण ख़राबु हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? छा हाल हुजे? अदा ठीकु हुजे, चङा भला तबियतूं ॿार? ज़रूरु 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 आंगण सभिनि जा आंगण हुजनि वसंदा ज़रूरु हुजनि। हुन सां गॾो गॾु अव्हां जा आंगण बि वसंदा हुजनि। सभिनी खे सलाम खरड़े वारनि खे वॾी महिरबानी हुजे, लख कुर्बानी हुजनि तव्हांजा, मोहबतूं हुजनि तव्हां जूं जो राम राधा खे ॾिसंदा हुजो, पसंदि कंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, पंहिंजा ॾुख सुख जेके हुजनि उहे वंडींदा हुजो। असांजो त ॾुख सुख ख़ुशी हर शइ जेका हुजे अव्हां सां गॾु हुजे। सोरा हुन सां गॾोगॾु जेके फोन कॉल वारा हुजनि न फोन कॉल ते शामिल थींदा हुजनि, शरीक थींदा हुजनि, उन्हनि सां हाल अहिवाल ज़रूरु करणु। हलो वाह सलाम हुजे। अदा केरु? अदा कहिड़े शहर खां था?
सजरानी सजर पातरियों का चाल हुजे त ठीक हुजे, चङा भला तबियतूं बहार हुजनि। हाय दुआ अल्हम्दुलिल्लाह सब खैर तारे खैर पे अति जी तबियत आज सही है न उहा थियणी न आहे। खैर लॻो पियो हुजे, तव्हां ॾे खैर हुजे, बचड़ा ॿार ॻोठ राज सभु ख़ुशि हुजे। सब कुछ आज में पाइया बरसात रजे साफ सफाई पर आज में बरकत विच दो बुधी जा कीड़ा थींदा। हाओ ॿुॾीअ जा ॿीणा थींदा हुजनि, बिल्कुलु ज़रूरु थींदा हुजनि। सो माण्हू खे सब्र बि करिणो हुजे, वरी अहिड़ो को फ़सुलु काहे जंहिं मां वरी ॿीणा थी पवंदा हुजनि। मालिक साईं अव्हां खे गॾिज ॾेई छॾींदो हुजे। बहुत त्रिकोण है बराबर था कुछ पासे पांच सात गया बंद गई एक दे पासे नो है को कुदरती वरी दियो ये बसि इहो असां वटि थींदो रहंदो हुजे त बा मुंहिंजो भलो थिए, पोइ अॻिले जो फ़सुलु बि वॾी सलामत हुजनि, ज़िंदगी खैर हुजे, बाक़ी जेको हुजे मालिक ॾेई छॾींदो हुजे। कोटड़ी के तो आने जो दे कोटड़ी ता आने भाई रोटी ना जी हाओ हाँ ये थोड़ी भाई जो असर हो तो आने भाई बस बस ने की बदल के आज तो आने वाली चल दिया कि यार अतीजा कचारी को कोई मुखे दे दावती का हालावार पूछा। हा उहो पाण हाणे कहिड़ी हो पाण वीचारी जेका हुजे उहो अहिड़ी लॻी पए ॼाण हुन सां कहिड़ो ॻाल्हाईंदी हुजे। ॾींदा हुजो त फोन। हलो हेलो रोबीना, ख़ुशि चाक चङी भली हुजी? हाँ भी ख़ुशि वेठी आहियां, अम्मा बि ख़ुशि हुजी। छा चवंदी हुजी? हेलो सब खैर हुजे, तव्हां ॾे खैर हुजे? न न हिन जी तबियत सही थियणी न हुजे। हा हा इहा बि तो वांगी हुजे, तुंहिंजी बि हर अठे ॾींहं तबियत ख़राबु हुजे। हा त पोइ अहिड़ियूं शयूं न खाईंदी हुजे न जंहिंसां तबियत ख़राबु थी पवंदी हुजे। वॾी महिरबानी हुजे बाबा जी जी भाउ खे सलाम, सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी। सलाम ॾींदी हुजी, वॾी महिरबानी, कुर्ब मोहबतूं अवां जूं। वॾी महिरबानी हुजे भाउ। सो बाक़ी हिन जे तबियत जो पुछो हुजे त डॉक्टरनि बि चयो हुजे त हिन खे का बि दवा हाणे न लॻंदी हुजे, छो त हिन खे का बि दवा ॾींदा हुजे खाईंदी न हुजे, हिनखे काई दवा न लॻंदी हुजे ऐं हिनखे ॻाल्हाईंदो हुजी, पेर खोड़ो बीठो हुजे, कहिड़ी दवा वठी ॾे हिकिड़ी अॼुकल्ह गोरी हुजे, हिकिड़ी गौरीअ ते हाणे माण्हू चाक थींदो हुजे। हिनखे गोरी न खपंदी हुजे, मानीअ पचाइण वारो चाणो हुजे, एॾी गोरी हुजे जेका हिनखे खाराए बि हुजे, उहा असरु कंदी हुजे। ज़रूरत हुजे तूं घटि हुजी। सो हुनखे अहिड़ो चाणो, हाणे अहिड़ी का गोरी ठहंदी हुजे अहिड़ो चाणो ठहियलु हुजे त हुनखे खाराईंदा हुजो, असरु बि बाक़ी हल्की सल्की दवा हाणे हिनखे असरु ई न कंदी हुजे, भले 2 महीना हाणे त बसि हाणे जेको आहे हाणे इहो जेॾी महिल बि ईंदी हुजे न इहो छो कंदी हुजे, माना मतां को रामलो चए त को चांहि काढ़ींदी हुजे, मतां चांहि चवंदो काढ़ी, मतां मानी पोइ हिन खे राम बि चवां हे जरासीमा हुजनि भला छॾ चांहि खे, छॾ मानीअ खे, इन जे करे हीअ जेॾी महिल ईंदी पतीअ सो इहो बहानो हाणे करे हलो वालेकुम सलाम, नमस्ते। इधर भटी छा हाल हुजे अदा? ठीकु हुजी, चङो भलो, सभु ख़ैर हुजे, हाणे ख़ैर हुजे, तबियतूं बहार हुजनि, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। अॼु तव्हांजे मोबाइल जा सिग्नल सही न हुजनि त सभिनी खे सलाम, जिते हुजो ख़ुशि हुजो, सलामत हुजो, वॾी महिरबानी, सभिनी खे सलाम। सो हुन सां गॾोगॾु हाणे वरी हलंदा हुजो, अव्हांखे हिकिड़ो कलाम ॾेखारींदा हुजूं, मुमताज़ लासारी जो कलाम हुजे, सो इहो सुहिणो कलाम हुजे, हिनखे ॾिसंदा हुजो, हुन खां वापसि अचूं त नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आया निंदर निमाणी, आया निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले
अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो। नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि खे वरी वरी भलीकार हुजे। हेलो हेलो वालेकुम सलाम। अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? सुल्तान खोसो कोटड़ी खां। छा हाल हुजे अदा? ठीकु हुजी? चङो भलो? सब ख़ैर सब ख़ैर। कीअं रंग लगंदा हुजनि प्रोग्राम में शामिल थिया हुजो? कोटड़ी कीअं हुजे? कोटड़ी जो दरिया कीअं हुजे अॼु? सफ़ा मस्ती में हुजे न? वाह 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 वाह। ये कोटड़ी वारा तव्हां सभु ख़ुशि हुजो, दरिया जे कंधीअ ते रहंदा हुजो, सम्झो मच्छी मानी वारा हुजो। सो मालिक साईं अवां सभिनी खे ख़ुशि बि रखे। वाह वाह। हींअर चवंदा हुजनि पाणी हुजे वॾी स्पीट वारो पलो न मरंदो हुजे न मच्छी। हा पर हींअर त पाणी वॾो तेज़ हुजे चवंदा हुआ इन में को लॻे न को रछ लॻे न छा। हा पोइ ईअं न हाणे थोरो पाणी जो थोरो आहिस्ते आहिस्ते थींदो पलो त पोइ वरी इहो कोटड़ीअ ते ज़रूरु पलो खाईंदा हुजूं। सही आहे सभिनी खे सलाह। इहो हाणे त हलायो हुजे काका इहो कलाम ममताज़ लासारीअ जो। वॾी महिरबानी तोखे वरी ॿियो कलाम ॾेखारींदा हुजूं ज़रूरु। वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा। सो कलाम ज़रूरु ॾिसो हाल हवाल बि कंदा हुजो पर पाणीअ जी जेका ॻाल्हि कनि त पाणी वॾी हीअं तेज़ हुजे वॾो हीअं पाणी तेज़ हलंदो हुजे हिन में को ॼार कोन लॻंदो हुजे को रछ कोन लॻंदो हुजे न उन में न का मच्छी पवंदी हुजे। पोइ हेठि बाक़ी जेके मुहाणा हुजनि उहे शिकार विकार कंदा हुजनि पर पाणी थोरो हेठि लहंदो हुजे त पोइ वरी जेके असांजा इहे मुहाणा फायर हुजनि इहे त पोइ सम्झ ईद हुजे हिननि जी। हा हलो वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? अदा आज़ाद छा हाल हुजे? ठीकु हुजी? चङो भलो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो? ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो अदा? बस गर्मी त न हुजे न हाणे तव्हां ॾे? मौसम बस हाणे वरी सीउ थी पियो हुजे ईअं न अदा? छा चवंदो हुजे? हा हा ज़रूरु ज़रूरु अदा। हा हा ठीकु हुजे वॾी महिरबानी। ज़रूरु ईंदा हुजो ज़रूरु। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। वॾी महिरबानी हुजे। तूं बि हिनखे सलाह करी जंहिंखे चांहि जी पीअण जी बि ख़बर न हुजे हाणे उनखे चांहि जी सलाह कंदो हुजे। वरी जेको हुजे हेॾा खणी मूंखे इहा ख़बर हुजे न नुस्कान वरी विराध लॻ थींदो हुजे। जेका डबड़ीअ में 2 टे रुपया रखा हुजे न तुंहिंजी अखि इन में हुजे। न न मुंहिंजी त पहिरां तो में हाणे डबीअ में मुंहिंजी बसि इहा हुजे तूं सो वॾी असली गुलूकार हुजी तूं ख़बर हुजे सोन न हुजे पोइ सॼी राति ॿिली वांगुरु जेको हुजे न गुगड़ी खे जेको हुजे ईअं पासा ॾींदो हुजे पर मुंहिंजी बि अखि खुली वेंदी हुजे मूंखे ख़बर हुजे त हाणे हिन में लॻो हुजे इहो। हलो वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा? छा हाल हुजे नूर? ठीकु हुजी? चङो भलो? तबियतूं ॿार? ॾाढी माननी आहे पूरी हालत आहे कचे मां निकिता उन्हनि खे गवर्नमेंट जे तरफ़ां को बि सरकार कोन्हे वीचारा बेड़ी वारनि बि चीनो पीड़ो भाड़ो करे छॾियो वरी पके ॾे वञणु चाहियो त वरी टेक्सियुनि वारा शहज़ोर वारनि बि वॾो पीड़ो करे छॾियो हिकिड़ा उन्हनि खे अॻे सूर जा मथां वरी अलाह साईं बारिश कई वीचारनि जा सूर बीणा थी विया को उनजी मदद करण जे लाइ तयारु कोन्हे। असां वाले तौर ते कुझु पाणी वाणी कुझु
को भुगड़ा को खाजा को गुड़ को चा पत्ती खटवटी बड़ी कुछ न कुछ बटर मारन के दी आया मारन में बाबा ज़मीर खत्म थी वियो आहे ना। अब बस हाणे इहो ज़ाहिर आहे हिकिड़ा माण्हू उहो कमु कनि, हिकिड़ा माण्हू रुॻो पंहिंजी दुनियादारी कंदा हुजनि। सो इहा मयार बि न ॼणी हुजे, असांखे पंहिंजो कमु करिणो हुजे, ॿिए सां भला छा हुजे, अवां पंहिंजो सुठो कमु कंदा हुजो बसि। हाँ कुछ न कुछ इंसान के बड़ी ख्याल करण खपे। बस इहो हर पाण खे इंसान मजबूत रखंदा हुजो अदा, पाण खे मजबूत, ॿिए जो आसरो न हुजे। असां हाणे मजबूत आहियूं, असां ॾाढा इहे भलाई कमु कया आहिनि, अलाह कंदो इंशाअल्लाह ताला तव्हांजो प्रोग्राम भलो रहंदो। वाह वाह, वॾी यादि रहंदी आहे तव्हांजे प्रोग्राम मां आदि रात आया मुंहिंजे तरफ़ां ॾाढो असांखे ख़ुशी थींदी आहे प्रोग्राम में फोन करण जी। वॾी महिरबानी, सभिनी खे सलाम, शाह प्रचाकर वारनि कुर्ब खे हुजनि सभिनी अदा, खे। तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हां जूं। सो सभिनी खे अवां सलाम ॾींदा हुजो। बाक़ी हाणे सभु को पंहिंजो कमु करे, ॿियो हाणे ॿिए खे कहिड़ी मयार ॾे छा, ॿिए खे मयार ॾियणु, ॿिए ते माना पंहिंजो वज़न लाहे ॿिए ते रखे हींअर अदा दौर इहो हुजे के पंहिंजी चंदा हुजनि आणींदा हुजो, पंहिंजी चाढ़ींदा हुजो, ॿिए जो आसरो न हुजे अदा। हा वरी हाणे जे वरी ॿिए खे चवंदो भाई कमु कर देगिड़ी चाढ़, त हू वरी सम्झंदो हुजे त अलाए सॼो वज़न ते हुजे, रुॻो या जेके ॿिनि जे आसरे हला हुजनि भाऊ, त पोइ उन्हनि जे माना सम्झंदा हुजो घर में चुल्ह बि ॾाढी ॾुखी ॿरंदी हुजे। पोइ मुंहिंजो हाल साॻियो हुजे, हिन जे आसरे हुजे घर में चुल्ह माना ॿरंदे माना ॾींहं मुंहिंजे आसरे खीसे में नाग तो जंहिंमें वेठो हुजे, हा 24 कलाक हीअं फण कढो वेठो हुजे, ॾोकड़ पैसा ख़र्च कंदो हुजे त को टुकुर बि खाईंदो हुजे न, रुॻो हाणे खणी वीहड़ी कढंदो हुजे। ॾोकड़ हाणे हुजनि या न हुजनि, हींअर मां ॾींदो न हुजे न। हा हा बसि बसि वरी खीसे में खयो तूं सुबुह जो 100-150 खीसे में हुजे, वॾेरो लॻो पियो हुजे, चाढ़ींदी हुजां, ॾींदो हुजे न थपटिया, हाणे 10-20 कढंदो हुजे, ॻोल्हींदो हुजे इहो हलो खीसे में। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां था? अहमद महबूब ॻाल्हायां। किथां था, कहिड़े शहर खां? पंजाचका शेर बाग चका पंजाचका सभु अहमद महबूब ॻाल्हायां। छा हाल हुजे था? ठीकु हुजो, चङा भला? हा रक्षार में ॻाल्हायां। छा हाल वाल ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे, सभु ख़ैर आहे। प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो यार, मारवाड़ी गानो को असांखे ॿुधायो यार। हा ज़रूरु ज़रूरु, ज़रूरु ॿुधाईंदा हुजो अदा। वॾी महिरबानी हुजे, कलाम अव्हांखे ज़रूरु ॾेखारींदा बि हुजूं, ऐं कलाम आहे ज़हर आहे, अव्हां सभिनी जे लाइ हे कलाम हलाईंदा बि हुजूं, अव्हांजी पसंदि वठंदा बि हुजूं, ऐं अव्हां सभु इहे शयूं पसंदि बि कंदा हुजो। सो असां अव्हां जे लाइ ख़िदमत में हाज़िर हुजूं। हुकुम कर मां हाज़िर आहियां, जहिड़ो मुंहिंजो हाल आहे। हेॾा त हाल न ॾेखारींदो हुजी न, हेॾा त हाल न ॾेखारींदो हुजी न। इहा 12 महीना फ़क़ीराणी हुजे कंध में, बसि पोइ हाणे हिनखे हाल छा ॾेखारींदो? अच्छा माना हाणे जो पंहिंजो हक़ घुरूं त पोइ फ़क़ीराणी थींदी हुजे, हक़ घुरूं त माना पोइ ईअं हुजे। हा हक़ तूं घुरंदी हुजे, सुबुह छा हुजे हक़ जेको हुजे उहो जेको हुजे न हर हाल में वठंदी हुजे। हाणे हिनखे 100 रुपया सुबुह ॾींदो हुजे, वरी घड़ी घड़ी ॾेखारे वरी रखंदो हुजे, माना 100 ॾिसंदी हुजे न, ॿुथ सही थींदो हुजे, जे वरी न त पोइ वरी बुंडीअ जहिड़ो मुंहुं करे बीठी हुजे, कढंदो हुजे, हाणे कढंदो हुजे। हलो वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां था? हाय साहब, छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला? तबियत ॿार बसि असां ॾिसंदो जो हाल पेश पिरिया नाल जहिड़ो ॾिसंदो बि हुजे ॿुधंदो बि हुजे। इहो असांजो जहिड़ो न हुजे, जहिड़ो हुजे अदा, जहिड़ो न हुजे, इहो प्यार हुजे, इहो मोहबत हुजे। वॾी महिरबानी तव्हांखे ख़ुशि रखे जो, सुठी ॻाल्हि त कयो सभु चढ़ी पछाड़ी पाण में। हा यार नथियो त भलो आहे, अब इहो सुठी ॻाल्हि बि थींदी हुजे न। हा सही आहे, महिरबानी तव्हांजी, जे इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। हा ॿियो बाक़ी सभु दोस्त हेॾां ठीकु हुजनि? सभु ख़ैर अलहमदुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर आहे। ॾांहुं भला हितां हमरा सीड़जींदा हुजनि त को कमु बि कंदा हुजनि, को कमाई को मान बि हुजे उते? हाणे साईं हाणे कमाई त वरी घटि करे कयूं, छो जो घणा माण्हू था अचनि न, हा त मज़ूरी किनी थी पई, माना इहो इन जे करे माण्हू घणा ईंदा हुजनि त। हा घणा पवे पोइ घटि था कनि न।
बसि पोइ इहो अवां करे सभिनी खे हा हा बसि रिज़्क़ मालिक सां ई ॾींदो हुजे कंहिंखे घणो कंहिंखे थोरो बेशक बेशक उहो ई ॾींदो न साईं हा उहो ई ॾींदो न आहे सो फ़क़ीर लाइ जी जी हा अलाए छा चई था मुंहिंजो फ़क़ीरनि लाइ दुआ थींदी हुजे सदाईं दुआ हले थी पई सलाम हलनि था तव्हांजा दुआऊं हलनि थियूं अल्हम्दुलिल्लाह वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं दुआऊं हलनि थियूं पयूं अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे वॾी महिरबानी लख कुर्ब लख वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं अवां जूं हाणे त वरी जेके उते वेंदा हुजनि भले पार उहे मोबिलियल कढी वरी पोइ ॾेखारींदा हुजनि त हेॾे को बि न ईंदो हुजे हे ॾिसंदा हुजो मां उठ चाढ़ींदो हुजां हे ॾिसंदा हुजो मां गाह कंदो हुजां हे ॾिसो मां वारीअ ते हुजां हे ॾिसो सॼो ॾींहुं मुंहिंजो इहो कमु हुजे मां हुतां वॾी तयारी करे आयो हुजां पर हेॾे महिरबानी कंदा हुजो न ईंदा हुजो हिते उठनि जा न लाहिणा पवंदा हुजनि सॼो ॾींहुं उठनि जो कमुकारु करिणो पवंदो हुजे रुॻो झंगु ई झंगु हुजे मूं चयो बा विया हुजो त पोइ इहो कमु हिते बि कंदा हुजो जे हिते अव्हां खां न पुॼे त वरी उते कंदा हुजो न इहो वरी वक़्तु तव्हांखे सेखारे जे अव्हां हिते न करो त हुते जिते बि वेंदा हुजो ईअं सम्झंदा हुजो कि असां पंहिंजे मुल्क में वेठा हुजूं अहिड़ी महिनत सां कमु कंदा हुजो पंहिंजो हा सो कमुकारु त किथे बि अव्हांखे करिणो पवंदो हुजे ऐं पोइ जहिड़ो माण्हू खे हुनुरु ईंदो हुजे ज़ाहिरी हुजे त ओढ़ो कमु मिलंदो हुजे न हाणे हारी माण्हू हुजे उते कढ़ो वारीअ में कोॾर वहाईंदो हुजे भला खणी पाणी बि वराईंदो हुजे खजनि खे पाणी ॾींदो हुजे न त उठ जेके हुजनि उठनि खे चाढ़ींदा हुजनि घुमाईंदा फेराईंदा वरी उते ॾिसंदा हुजनि मज़दूरियूं त भाई इहे हुजनि ॿियो हाणे कहिड़ी हलो हलो रामू राधा जे प्रोग्राम में भूमिकार भलीकार अदा केरु अव्हांखे बि करे भलीकार हुजे अदा रामू राधा प्रोग्राम में केरु करे सर कादा जी गुलालचंद सोलंकी फिराम कुंभ शहर खां कालका कोडी जी वाह वाह भले सर खां फ़ोन कई हुजे कुंभ वारा सभु ठीकु हुजनि हा सभु ठीकु आहिनि तव्हांजो प्रोग्राम थो पियो हले मां शामिल थियो प्रोग्राम में इहे वाह वाह मूंखे ख़ुशी थी हुजे जे अव्हां प्रोग्राम खे ॾिसी करे वरी इहो फ़ोन नंबर मिलाए वरी ॻाल्हाईंदा हुजो हा हा न न मूंखे ॿियो सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु लॻा पिया हुजो सफ़ा सफ़ा अमन तो ॾाढी क्षमा हा वाह वाह सभिनी खे सलाम ॾींदो हुजी वालेकुम सलाम कलाम को ॿुधायो तेरो को मुंहिंजे भाइटे जी तोहर आहे बसि चवंदो हुजां त हिन जो उहो ई आवाज़ु वेठो हुजे लाॾो ॻाईंदी हुजे वॾी महिरबानी अदा वॾी महिरबानी लख कुर्ब लाॾो ॿुधाईंदी हुजे चवंदो हुजे अॻे ई मुंहिंजो आवाज़ न तूं चवंदो हुजे फरमाइश कंदो वरी हुजे सुभाणे अदा आवाज़ सही थींदो हुजे नहीं अरे ॿुधाईंदी मुंहिंजो आवाज़ न हुजे शादी अॼु हुजे वरी सुभाणे तूं लाॾो ॿुधाईंदी शादी वञा अॼु लॻी पई हा त ॿुधाईंदी मस्त हुजे मिलियो न हुजे लाॾो कुसंदी हुजे हा ॻाईंदी हुजे तूं होइए अंगण मुंहिंजे रणल जा वसंदा सदा छा हुजे अहिड़े बूथ खणी हेॾे कयो हुजे मूं चयो त हो फ़क़ीर अची विया हुजनि दर खां अलाए छा ॻाईंदा हुजनि अहिड़ो करे आवाज़ माण्हू सही करे ॻाईंदो हुजे हाणे परे थींदो हुजे मूं चयो केॾां फ़क़ीर अची विया हुजनि इन करे मूं चयो हे तॾहिं त चवंदी हुजे मुंहिंजो आवाज़ न हुजे हा ॿियो कंहिंजो तुंहिंजो न हुजे कंहिंजो हुजे हलो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद फ़कीर साईं वालेकुम सलाम सदा मौजूद फ़क़ीर साईं छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿार अल्हम्दुलिल्लाह वाह फ़कीर मंसूर अली जमाली हक़ मौजूद होटल तां थो ॻाल्हायां रामन साईं वाह वाह साईं वाह वाह भलीकार सदा मौजूद ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿार हुजनि अल्हम्दुलिल्लाह फ़कीर साईं दुआऊं फ़कीर साईं तव्हां पंहिंजे प्रोग्राम में चओ गरम आहियो अधी राति अॼु थोरी थधी आहे पोइ मौसम जे हिसाब सां हले छा बसि असां त बसि हर मौसम में साॻिया हुजूं बाक़ी हेॾे इहो ॾिसंदो हुजे त पोइ अधी राति बि ख़ुशि आहे फ़कीर साईं ख़ैर लॻो पियो हुजे अदा तव्हां ठीकु हुजो कुझु तबियत सही न हुजे हाओ शुक्र अची हा वाक़ई मौसम जी हिसाब सां तबियत घटि वधि आहे आहे थधि लॻी पई हुजे राति जो थधि ॾींहं जो गर्मी पोइ लेस ज़ुकाम गले में सूर हा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर तव्हां हींअर कलाम बि भलो पियो ॿुधायो त हिन अंगण ते अंगण जूं ॻाल्हियूं कंदा आहियो ॾाढो ज़बरदस्त मज़ो अची वेंदो आहे वरी चवंदो हुजां त वरी ॻाईंदी हुजे चवंदो हुजां त वरी ॻाईंदी हुजे वाह 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 भले ॿुधाए न त पोइ असां वरी फ़कीर हिकिड़ो शहर ॿुधाए छॾंदासीं तव्हांखे हा शेर ॿुधाईंदो हुजे त पोइ चवंदो हुजां त वरी इहो साॻियो ॿुधाईंदी वरी सुभाणे ॿुधाईंदी हुजां हा वरी पोइ मूंखे बैत ॿुधाइजी ऐं शहर हिकिड़ो ॿुधायां थो मोहम्मद मोहम्मद फ़कीर जानल चंद फ़कीर जो बैत आहे वाह 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 जी हा
फकीर सिंह चए थो चोरी कई चोर करे न जातई। वाह। चोरी कई चोर करे न जातई, हयई न हथ हंभार में ऐं सेठ न सुञातई। हा हा। कदा दाखर कायई पर मोती न चातई, महबूब जी महालायत में कॾहिं झांकी न पातई। वाह। जिथे लाटू लाल जूं उहो तालो ई न लातई, चानण चन ते काठी वञी गॾ गुमराही जो। वाह 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 फ़क़ीर, वॾी महिरबानी, लख कुर्ब। फ़क़ीर चवंदो इहो लाॾो साॻियो ॿुधाईंदी हुजे मूंखे। इहो फ़क़ीर चवंदो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, अदा कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं, ॼाड़ी हणंदो हुजे। फ़क़ीर चए लाॾो ॿुधाईंदो ई हुजे। फ़क़ीर तुंहिंजी फरमाइश या वरी जेका हुजे ॿीहर या ज़रूरु जेका हुजे उहा शामिल कंदा हुजूं ज़रूरु। पर हाणे कलाम हुजे फौज़िया सुमरो जो इहो अवां कलाम बि ॾिसंदा हुजो। उन खां पोइ ख़बरूं हुजनि ख़बरूं बि ॾिसंदा हुजो। ख़बरुनि खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदो हुजां। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं। पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो। ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह, ईंदे चवनी आव वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर सभिनी खे भलीकार हुजे, साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, थर ऐं काछे उतर ऐं लाड़ जा बालक सभु ठीकु हुजो। स्कूल वेंदा हुजो, पर स्कूल खां जे मोकल बि थींदी हुजे त हुनर बि कंदा हुजो ऐं कमु बि पंहिंजो करे छॾींदा हुजो। ऐं जेको कमु न करे उहो ईअं हुजे। जेको घर में वेठो हुजे पंहिंजे कमकार साॻे गाह ते वेंदो हुजे, हुनर ते वेंदो हुजे, हर ते वेंदो हुजे, जेको बि माण्हू हुजे न उहो ज़िंदगी पंहिंजीअ खे एतिरो जीअंदो हुजे, सुहिणे नमूने कमु बि कंदो हुजे, थोरी घणी ख़ुशी बि कंदो हुजे। पर वरी तव्हां ॾिसंदा हुजो त ॿोॾ हुजे, पाणी हुजे, किथे किथे केतिरा ॾुख हुजनि। हुननि पंहिंजी ज़िंदगी जेका हुजे अॼु ठाहिण में लॻाए छॾी हुजे, पर उहे अॼा जॾहिं विया हुजनि हलिया त हुननि वटि केतिरी तकलीफ़, हुननि खे वरी ॿी एतिरी ज़िंदगी खपंदी हुजे जंहिंमें हू पंहिंजा अॼा ठाहींदा हुजनि। हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? छा हाल हुजे अदा? ठीकु हुजे, चङा भला, तबियतूं ॿार हुजनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान हुजनि। अभी जो ख़बर तबियत त ठीकु आहे? ख़ैर लॻो पियो हुजे। अदा तव्हां कीअं हुजो? ठीकु लॻा पिया हुजो? अल्हम्दुलिल्लाह, अभी खैरियत आहे, अल्लाह जा एहसान लॻा पिया। तव्हां ॿुधायो तबियत ठीकु ठाक आहे? मज़े में आहियो? ख़ैर ख़ैर दुआऊं लॻियूं पियूं हुजनि, अव्हांजूं दुआऊं हुजनि। अदा अदा तव्हां ठीकु हुजो? बदी अल्हम्दुलिल्लाह, पहिरीं प्रोग्राम में अभी जो ख़ाल मौजूद हो। आओ असां दुआऊं घुरियूं, अल्लाह साईं जल्द सेटअप करे। हा यार, अल्लाह अची वई आहे। हा बिल्कुलु। वरी पोइ अॼु बि ॾिसंदा हुजो त उहा ॻाल्हि साॻी हुजे न। जी जी ज़बरदस्त। हा बसि पोइ बदीन वारनि सभिनी खे सलाम। जी जी वालेकुम अस्सलाम। साईं मेलो लॻे थो पियो समन जो, तव्हांखे दावत ॾियूं था। कॾहिं हुजे इहो मेड़ो? शुरू आहे कॾहिं खां? 10 खां हुजे। जी जी हा। हा वॾी महिरबानी हुजे। ज़रूरु हेले ज़रूरु हिन मेले खे चकर ज़रूरु ॾींदा हुजूं। वॾी महिरबानी हुजे। हा साईं ज़रूरु मुलाक़ातूं थींदियूं मेलनि में, त मुलाक़ातूं थींदियूं हुजनि। अदा हा साईं ज़रूरु 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 मौलाई कलाम ज़रूरु हुजे। सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी हुजे मौलाईअ जा कलाम। सोभा जे कलाम बि रागिन जा एतिरा हुजनि। हाणे आउं बि चवां त कोई वेही कोई हर कलाम बलाम बि सिखंदो हुजां, कुछंदो हुजां, ॻाईंदो हुजां। कलाम सिखे, कलाम सिखी। तोखे घर जो हुनर न आयो हुजे, अचे हाणे इन उमिरि में थी हुजे तोखे वरी हाणे कलाम यादि आया। हा थो ॿिया सभु कम कारियूं थी विया हुजनि, न कम जो न कार जो, बाक़ी हाणे कलाम सिखंदो। इहो सही चवंदी। वॾो हाणे वगी थी, सादियूं कमाई, ठठूं कमाई। उहो चवनि कंहिं कम जो न हुजां, खणी हिनखे मथे में हणी छॾियो, कंहिं कम जो न रहियो हुजां। उहो त तूं लॻ
लॻो हुजे मुंहिंजे मगज बसि में हाणे पोइ कलाम ॻाईंदा अॻे हुजो। चूड़ियूं खपाईंदी हुजां मेकअप खपाईंदी हुजां हा। उन खां बि निभागे पाण विहारे छॾो हुजे विहारे छॾियो जहिड़ो हुजे। पाण चंडो तहिड़ो मूंखे करो हुजे मूंखे कहिड़ी ख़बर न भाॻो तव्हां ॿधियो खयो ईंदी हुजी तूं त वेंदी हुजां त बसि हिनखे ईअं तालो हुजे त बसि जहिड़ो घर पाण हुजे तहिड़ो रिढुनि सां हुजे बसि इहो पियो हलंदो हुजे रामलो। पोइ हाणे असां बि चवंदा भला कलाम सिखी पवंदा हुजूं कलाम हा सिखण जी भला अछो का मथो अटो ख़राब हाणे सिखण जी का उमिरि हुजे छा साद हाणे हाणे सिखंदो हुजे लक्षण उहो सिखी छॾियो हुजे लक्षण सिखंदो हुजे हा उहो सिखी कहिड़ो छॾियो। लक्षण सिखो हुजे पोइ छो तो जॾहिं असां शादी कई हुजे इहो लक्षण वारो अञा इहो शुकुर कंदो हुजे मूं तो जहिड़े सां शादी कई हुजे ताज़ी अॼु थी ज़िंदगी जे लाइ ईअं सम्झंदा हुजो रोवण कयो हुजे रोअण कयो हुजे भित में मथो हणंदी हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम 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 सलाम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा मां पुनर हुसैन नमाज़ वग़ैरह घोटी शहर का प्यारा माण्हू तव्हां भई ख़ुशि आहियो भेण भाउ हा असां बसि ज़ाल मुड़ुस हुजूं ॿार कीअं हुजूं भाउ असांजो त आहियो न अदा हा पोइ ईअं चवंदो हुजे न यार हाणे ईअं कीअं ॾाहो थींदो हुजे ॿियो ख़ैरु हुजे ख़ुशि हुजो जी असीं मां बिल्कुलु ठीकु तव्हां ख़ुशी हो कंदा सही आहे सभु हा खे- असां बि ख़ुशि लॻा पिया हुजे ॿियो ॻोठ राज सभु ख़ुशि हुजे सभु बिल्कुलु ठीकु हुजे अदी भला इहो घड़ी घड़ी खिलंदो हुजे अदा विसी खुली हुजे जी अदी विसी खुली हुजे न न असीं माशाल्लाह प्रोग्राम ॾाढो तव्हां प्यारा मां हिकिड़ो सॉन्ग ॿुधायो आहे मूंखे जो हा ज़रूरु ज़रूरु वरी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम लॻे ॾींदो ईअं ॼणो भरिसां को कित किताड़ी कंदो हुजे त भाऊ खे वॾी खिल महिरबानी। पीअंदी न हुजे वॾी महिरबानी आहे लख थोरा साल तूं न खिलंदी हुजे ज़मानो न खिलंदो हुजे छा भला तुंहिंजे मुंहं खे जो तालो लॻल हुजे त ॿिए खे बि लॻल हुजे छा या अगरि तूं भला को पर ॻाल्हि जो मुंहुं न सुर हा ॻाल्हि जो मुंहुं न सुर पोइ माण्हू खिलंदो हुजे हाणे तूं खिलंदी हुजे भला इहो ॻाल्हि जो सुर हुजे तूं त ॻाल्हि कर जा राजुल हूअं ई खिले हा वॾी खिले खंघि हुजे जुकाम हुजे बुखार हुजे तप हुजे छा बि हुजे राजुल हिनजो इहो ई हाल हुजे तप हुजे बुखार हुजे चाक हुजे हिनजो इहो ई हाल हुजे हाल त तो हा कयो इहो हुजे इहो हाल निभागा हुजे चंड्रा हा हाल मूं कयो हुजे मां मूं हुन खां बसर जी गुॾ कढराई हुजे मूं हिन खां जेको आहे सो रोड ते पथर खणाया हुजे न घर में वेठे हिन वेठे खां त इहा चङी हुजे हलो। तो जहिड़े सां मथो हणंदी हुजां हलो हेलो बाबा केरु कहिड़े शहर खां बाबा जी बाबा केरु कहिड़े शहर खां नालो ॿुधाईंदा हुजो असां टिक ॾेढ की साल का ॻाल्हाईंदा 10 रकी खां नालो त हुजे ई न पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजे ॾेढ किलो छा हाल हुजे ठीकु हुजी वॾी महिरबानी हुजे 10 रकी खां फ़ोन कई हुजे बाबा 10 रकी वारा फ़ोन कींदो हुजी न त वरी इहो टीवी जो आवाज़ बंदि करे छॾींदो हुजी न हा वरी कचहरी सम्झ में ईंदी हुजे हा पर जे इहो टीवी जो बि आवाज़ खुलियो पियो हुजे वरी हेॾां बि ॻाल्हि वरी हेॾां बि ॻाल्हि त पोइ इहा ॻाल्हि सम्झ का माना ॻाल्हि पोइ पोइ चर्चे ॻाल्हि थींदी हुजे गुड़ ओ सुणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं इहे तीर न हण पल पल तूं ओ सुण पंहिंजे अखियुनि खे झल तूं ओ प्यारा पंहिंजे अखियुनि खे झल केरु तूं। हुजे ॾहीं हलो हेलो जी जी अबा केरु कहिड़े शहर खां बा बाबा ज़िलो नौशहरो फरोज़ तालुको बेरिया रोड खां पियो ॻाल्हायां अशकुराज पर बाबा वाह वाह साईं आशिक राज पर साईं मां अव्हां जो खादम साईं हा साईं पोइ हाणे को कलाम रो ॿुधायो न साईं कलाम ज़रूरु ॿुधाईंदो हुजे ॿियो ख़ैरु हुजे राजपर साहिबु ठीकु हुजे चङा भला अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे साईं ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो राधा बि ख़ुशि आहे तूं बि ख़ुशी हा ख़ैर सभु ख़ैर सभु लॻो पियो हुजे तव्हां ख़ुशि चाक चङा भला हुजो हा हा राधा साईं हिकिड़ो चकर साईं गॾु लाहू त हली ॾाढो ॾाढो कयोसीं हाओ भाउ लाहू त हेॾा दुनिया घुमियो फिरियो वेठा हुजऊं बाबियो वॾी महिरबानी हुजे मता सहेल ॿुधायो हुजे सभिनी खे कलामड़ो ॿुधायो हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो पर अदेब सहेल फरमाइश कई हुजे त अहमद मुगल जो कलाम ॿुधाईंदा हुजो सो अहमद मुगल जो कलाम हुजे मुंहिंजे अङण ते आया इहो ॾिसंदा हुजो हुनखां पोइ वापसि अचूं अञा अञा खोड़ तव्हां सां सारी कचहरियूं कचहरियूं कयूं। कंदा हुजूं
के भलीकार चंद हुजां साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो सुठो गुज़रंदो हुजे ऐं ख़ुशगवार मूड में गुज़रंदो हुजे सुठा सुठा हुजो सुठियूं ॻाल्हियूं कंदा हुजो सुठे माहौल में रहंदा हुजो ऐं सुठी सोबत धारींदा हुजो ऐं सुठनि माण्हुनि में रहण सां माण्हू सुठो सिखंदो हुजे पढ़े लिखे माण्हू सां वेहण सां माण्हू पढ़ियो लिखो थी पवंदो हुजे उन जहिड़ो थींदो हुजे ओड़ी कोशिशि कंदो हुजे त उहा कोशिशि माण्हू ज़रूरु कंदो हुजे ऐं उन में अॻु भरो थी पवंदो हुजे ऐं जेके अॻु भरा थींदा हुजनि उहे पंहिंजे कम में कामयाबु थींदा हुजनि पर उन सां गॾो गॾु हिकिड़ी फ़ोन कॉल बि हुजे हलो फ़ोन कॉल वई हुजे पर अव्हां साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो अव्हां वधि खां वधि इहो फ़ोन कॉल कंदा हुजो प्रोग्राम में शरीक थींदा हुजो शामिलु थींदा हुजो मेहरान टीवी जा रंग अव्हांखे पसंदि ईंदा हुजनि ऐं मेहरान टीवी जे रंगनि में अव्हां हमेशह शामिलु थी शरीक थी हिकिड़ो सुहिणा जेको पंहिंजो रंग हुजे या अंदाज़ हुजे न उहो रखंदा हुजो असांखे बि निहायत ख़ुशी थींदी हुजे ऐं उन ख़ुशीअ में वरी अव्हां शामिलु थींदा हुजो हलो सलाम आदा केरु कहिड़े शहर खां था वाह वाह ज़फ़र मरी अदा छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला सभु ख़ैरु लॻो पियो हुजे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो कीअं रंगो लॻंदा हुजनि वाह वाह सभिनी दोस्तनि खे बि सलाम चवंदो हुजे सभिनी दोस्तनि खे सलाम ॾींदो हुजे 60 मेल वारनि सभिनी खे भाउ वॾी महिरबानी मरी साहब कुर्ब अव्हां जूं मुहबतूं फ़ोन कॉल करे प्रोग्राम में शामिलु थींदा हुजो ऐं वरी हाल वाल बि ॾींदा हुजो सो उन सां गॾो गॾु वरी दोस्त जेके हुजनि उहे मेहरान टीवी जी साराह तमामु घणी मौसीक़ी करे बि कंदा हुजनि मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हुजे हिकिड़ा माण्हू मौसीक़ी ॿुधी करे ॾाढा पुरसुकून सुहिणे माहौल में रहंदा आहिनि हिकिड़ा वरी मौसीक़ी ॿुधी करे बि यानी त हुननि ते मौसीक़ीअ जो को असरु ई न हुजे माना उहे मौसीक़ी सनास न हुजनि हुननि खे अंदाज़ो न हुजे पर जेके मौसीक़ीअ मां कचहरीअ मां खिल भोग मां गुस्से मां सिखंदा हुजनि न उहे ॾाढा ॾाह हुजनि ऐं ॾहनि माण्हुनि जो हमेशह क़दुरु कंदा हुजो त उहे कहिड़ा बि हुजनि कहिड़े बि सादा हुजनि मेरा हुजनि कीअं बि हुजनि पर उहे ॾाहा हुजनि पर ईअं न हुजे चवंदा हुजनि आबा कख हेठां लख हुजे सो इहो माण्हू बि ईअं हुजनि वा बा माण्हुनि में मोती पिया हुजनि वा सच पुछो माण्हुनि में मोती पिया हुजनि वा ऐं वरी अव्हां हिकिड़ा माण्हू ॻोल्हींदा हुजनि यार इहे अहिड़ा कहिड़ा माण्हू हुजनि जंहिंसां वेहिजी अबा पंहिंजे ॻोठ में आस पास में शहर में पढ़िया लिखिया बालक होशियार सुघड़ ॾौर बेत ॾियण वारा मज़ाक करण वारा मश्करी करण वारा सुठा हारी भला ज़मीनदार इन खां मथे अव्हां वटि कहिड़ी ख़ुशनसीबी हुजे सभु फ़सुल थींदा हुजनि मच्छी मानी हुजे माना उते पोइ भेटाई साईं चए त वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए तूं तनी सी कट ओॾे अॾा पखड़ा ओॾा अॾे पखड़ा त जिथे अव्हां वेहंदा हुजो जिथे अव्हांखे सुकून मिलंदो हुजे उते वधीक वेहंदा हुजो त जीअं अव्हांजी तबियत सुठी थींदी हुजे अव्हांजो माहौल सुठो थींदो हुजे हलो वाले सलाम अदा केरु कहिड़े शहर खां भाउ छा हाल हुजे दा ठीकु हुजो चङा भला सभु ख़ैर तबियत ॿाहिरि हुजे अदा अलहमदुलिल्लाह तव्हांजी दुआऊं तव्हां ख़ुशि हुजो ॿियो ख़ैर आहे रादुल बि ख़ुशि हुजे हा अदा रादुल ॾिसंदो हुजे यार ॾाढी बीमार हुजे सो ॾाढी बीमार हुजे अॼु अस्पताल खणाए वेंदो हुजांसि अच्छा हा यार अॼु मतिलबु हेॾे बि हिते बि ॻोठ खां पंहिंजे माइटनि खां खणाए हिते खणी आयो हुजांसि अदा इलाज उहा गोरी खाईंदी न हिकिड़ी ॿ गोरी हुनखे असर ई न कंदी हुजे अदा अदा हाणे तूं वरी वॾो डॉक्टर थियो हुजे बीमारी कहिड़ी हुजे वरी गोरी इहा खाराईंदो हुजांसि पोइ बीमारी कहिड़ी हुजे वरी गोरी जेका वणे तूं ॿुधाए छॾे माण्हू उहो खाई छॾे हा एॾो बि चरियो न सम्झंदो हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे कुर्ब अचो वरी दवा अहिड़ी ॿुधाईंदव बाबा डॉक्टर खां पुछी करे पोइ माण्हू दवा खाईंदो हुजे ईअं थोरे चयो
ऐं बीमारी हिकिड़ो हुजे दवा चोथी खाई छॾींदो हुजे माण्हू इहो कोन्हे इहो बि माण्हू कंदा हुजनि पोइ जेका ई गोरी खाए जर पोइ कंहिंखे शुगर बि हुजे कंहिंजो ब्लड प्रूसर चढ़ियो पियो हुजे पोइ उहा लॻे न लॻे खाधे मां लॻे न लॻे खाई छॾे सोभा हिन दौर में इहा कोशिशि कंदा हुजो अॻे चवंदा हुआ भाई मखण खीर खाइजे हाणे मखण खाइण सां बि गॾोगॾु माण्हूअ जी तबियत खे ख़्यालु थो हुनखे हाज़मो बोड़ो बहितरु हुजे ऐं अॼुकल्ह जा इहे अहिड़ा त खाधा थी पिया हुजनि जो हाज़मा बि अहिड़ा थिया हुजनि वरी इहे शयूं तरियलूं इहे खाई करे अहिड़ा तेल बि अची विया हुजनि जो माण्हू सफ़ा सुलझड़ो काठ में हुजे पर रही ॻाल्हि हुजे त तूं चयो हुजे अदा त इहो राधुल जी तबियत सो राधुल खे अॼु बि खणी वेंदा हुजूं डॉक्टर खे ॾेखारींदा हुजूं हाणे सो असांजी इहा बि ज़िमेवारी हुजे न भाउ सो माण्हू दवा वठंदो चाक थींदो हुजे माण्हू दवा वठंदो हुजे दवा न खाईंदो हुजे चाक केॾांहुं थींदो हुजे पोइ इहो बीठो हुजे पोइ माण्हू पियो कंहिं महिल खंघंदो हुजे कंहिं महिल सुकंदो हुजे सो ॻाल्हि इहा कई हुजे त ॻोठनि में अवां रहंदा हुजो हींअर ॿोॾि जी सूरत हाल तव्हां जीअं पंजाब में ॾिसंदा हुजो एतिरो नुक़सानु थियो त अहिड़ो असांजे सिंध में मारोड़नि जहांगीरनि जा बि खोड़ सारा नुक़सान थिया हुजनि पाणीअ जे करे ॿोॾि जे करे पर चवंदा हुआ त ॿुॾीअ जा ॿीणा वरी फसल बि काहींदा हुजनि पर जेके के घड़ियूं जेके केतिरा ॾींहं के महीना त हुननि जा तकलीफ़ वारा जेके गुज़रंदा हुजनि पर हू अॾे वरी अॾींदा हुजनि अॾे वरी अॾींदा हुजनि त इहे ॾाढा सुठा बि हुजनि पंहिंजी ज़िंदगीअ में माना वरी जुस्तजू वरी जुस्तजू वरी जुस्तजू पर हाणे त वरी औलाद बि हुजे नसुल बि उनखे वधाइण जे लाइ अवां रोज़ु अॾींदा हुजो त हुननि खे ओहिड़ो जेको हुजे अवां अॻु भरो कंदा हुजो तालीम में ॿिए में हुनर में अॻु भरो कंदा हुजो तॾहिं वञी अव्हां जी जेका ॻाल्हि हुजे उहा बीहंदी बि हुजे ॻाल्हि मुहाड़ तॾहिं वञी बीहंदी हुजे सो इहे राग रूप इहे सभु कचहरियूं इहे तव्हांजूं तॾहिं सुठियूं लॻंदियूं हुजनि जॾहिं औलाद पढ़ियो लिखियो हुजे ॻोठ जो माहौल सुठो हुजे अमन सलामत हुजे शहर में भाईचारो हुजे कुटुंब में भाईचारो हुजे तॾहिं अव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं सुठियूं लॻंदियूं हुजनि बाक़ी चवंदा हुजनि अदा पोइ भली केॾो बि पढ़ियो लिखियो हुजे उहो माहौल न हुजे ॻोठ में उहे रौनकूं न हुजनि उहो कुर्ब न हुजे कुटुंब में उहो कुर्ब न हुजे त पोइ अव्हां दा केॾी वॾी बि ख़ुशी कयो केॾा वॾा माण्हू हुजो पर अव्हां पोइ उहे किथे न किथे खुटल लॻंदा हुजो सो इहे मोहबतूं ऐं भाईचारो पाण में रखंदा हुजो हलंदा हुजूं अहिड़े ई हिकिड़े ख़ूबसूरत वरी गीत ॾांहुं सो इहो गीत अव्हां ॾिसंदा हुजो उनखां पोइ वापसि अचूं त अञा अव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग हमेशह जीअं ॾिसंदा हुजो हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था भाऊ सिंधी लाड़काणे को सुभान अल्लाह होटल जो मालिक सुभान अल्लाह कराची बोसमियात वारो होटल बि छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान सां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे तबियत ठीकु आहे सभु ख़ैर अदा हुजे तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो बचड़ा ॿार सभु ठीकु लॻा पिया हुजनि अॼु तोॾे नंढा खालियो असां दावत कईसीं हेॾी सारी माल तयारु कयोसीं त अची न त सिधी न था अदा ॿियो ॿुधाईंदो हुजे मौसम कीअं हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे अदा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान रब जा करम आहिनि वाह 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 ॾियो मां ॻाल्हायासीं थोरो जी अदा आदि राधा ॻाल्हायासीं थोरो ॿुधंदी हुजे अदा अदा छा हाल हुजे अदा अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआ आहे तव्हां ख़ुशि आहियो प्रोग्राम खां पोइ वरी असां ॾे आयो ई कोन असां हेॾो इंतज़ाम कयोसीं पंहिंजी नसीब न आई न उहा फोन कई वरी भाऊ कॾहिं कॾहिं जेको हुजे ईअं थी वेंदो हुजे सो उनजी अव्हां खां माज़रत कंदा हुजूं अदियुनि खां भेनरुनि खां ऐं अदड़ियुनि खां सभिनीनि सां माज़रत हुजे वरी ज़िंदगी रहंदी हुजे त इंशाअल्लाह तव्हां सां ज़रूरु मिलंदा हुजूं अॼु असांखे हिकिड़ो लाॾो ॿुधायो हाज़िर हाज़िर अदा ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी ऐं फरा मेमूना इहे सभु आवाज़ ॿुधण जे लाइ वेठा आहिनि अदा सभिनीनि खे सलाम ॾींदो हुजे अदी शहनाज़ खे अदड़ियुनि खे सभिनीनि खे सलाम वॾी वॾी महिरबानी कुर्ब अव्हां जा मोहबतूं अव्हां जूं कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो हुजे सो हुनजे लाइ जेको हुजे दिलि में न कंदा हुजो माज़रत हुजे वरी ज़िंदगी हुजे त वरी गॾिजी वेंदा हुजूं मिलंदा हुजूं ज़रूरु अदा
सो अबा जो ज़िंदगी हुजे हे अदा जो ॾाढी बीमार हुजे सो दुआ कंदा हुजोसि त वरी को चढ़ी पवंदी हुजे त पोइ ज़रूरु वरी माण्हू अचे वञे पोइ खाए पीए ख़ुशियूं शादियूं मुरादियूं दुआ कंदा हुजोसि वीचारी जेका तबियत ख़राब हाणे तूं इहे फालू न पटींदो हुजे मां तूं लॻो धागा पीणा कराईंदो हुजे मां चवंदो राति लॻो पट पवंदी हुजे मां चवंदो पर इहा तुंहिंजी हाणे भुल हुजे मां चवंदो वीचारीअ खे दुआ कंदा हुजे चाकड़ी थी पवंदी इहे सभु मूंखे कंदा हुजनि हा चाक कंदा वीचारी चढ़ी पवंदी हुजे हाणे मां कहिड़ी ॻाल्हि कई हुजे अब ॾिसंदा हुजो न हिनखे दुआ में बि जेको हुजे न उहा बि जेका हुजे ॻाल्हि जी ज़रूरत हर माण्हू खे हुजे हलो छा हाल हुजे दा ठीकु हुजो चङा भला जी सर कुछ शामिल कराइणा आहिनि कुछ दोस्तनि जे नाला सां प्रोग्राम था गॾु थिए न हा दोस्तनि जा नाला खण माजिद अली शमाई हाओ ऐं नबी बख्श फूमरो हाओ नाइब सोलंकी वाबजा ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम कुर्ब अवांजा मोहबतूं अवांजूं सो सभिनी खे सलाम ॾेई छॾींदा हुजो सभिनी जो हाल वाल वठंदा हुजो हुन सां गॾोगॾु ओ सुणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं केरु हुजे हेॾे त जेके तीर लॻा हुजनि उहे तीर न सम्झ अखियुनि में कंडा लॻा हुजनि बसि मिड़े हुजे पर ॾिसी न सघे हलो हलो जी बाबा केरु हुजे कहिड़े शहर खां बाबा जी बाबा केरु कहिड़े शहर खां वॾी महिरबानी हुजे बाबा वॾी महिरबानी सॼो ॻोठु हिकिड़ी फोन में ॻाल्हाईंदो हुजे छा सभु कतार करे बीठा हुजनि सो वॾी महिरबानी ॾिसण लाइ चवे आऊं ॻाल्हाईंदो हुजां हू चवे आऊं ॻाल्हाईंदो हुजां इन में न वरी जेको हुजे सॼो कमु ख़राब हुजे तूं चवंदी ॾिसी न सघंदे हाणे हिननि में बचो छा हुजे हाणे हिननि में बचो छा हुजे हाणे उहो सिंधीअ में चवंदा लाइट लॻंदी रहंदो अखियूं ख़राब थींदियूं हुजनि असांजूं इन करे ॾिसंदा ई न हुजूं चङा भलो न ॾिसी सघे तूं मुंहिंजूं अखियूं ख़राब हिकिड़ो रामड़ो हुजे रामड़ो इन करे चवंदा मुंहिंजूं अखियूं ख़राब थींदियूं हुजनि ॾिसंदो हुजां सची पची इन करे अखियूं ख़राब थियूं अॼु फ़ाइदो वठंदो हुजे ॻाल्हाए न सघंदी हुजे पोइ इन जे करे हुजे त हाणे ॾिसां न त वरी चश्मो वठां चश्मो पाए पोइ ॾिसंदो हुजां कारो हा माना अहिड़ियूं ख़राब हुजनि मूंखे मुंहिंजूं अखियूं ख़राब थींदियूं हुजनि ॾिसंदियूं हुजनि त हाणे चश्मो वठ चश्मो वठ वॾो हा सही हुजे ईअं हुजे तॾहिं त चवंदो हुजां थींदो हुजे जेको हुजे अलाए छा अखियुनि में हुजे ॾाणे अॻे ॾिसंदो हुजां पर अहिड़ियूं लॻियूं हुजनि हाणे मुंहिंजे अखियुनि में तिरवरा थी वेंदा हुजनि तिरवरा हाणे दहशत थींदी हुजे हाणे दहशत ही दरिया हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा अब्दुल अज़ीज़ ॻाल्हायां थो गढ़ी खेरो खां छा हाल हुजे अदा अब्दुल अज़ीज़ गढ़ी खेरे वारा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿार शुक्र अदा अल्हम्दुलिल्लाह रहमत ॿुधायो ख़ुशो अबिरादा ख़ुश अबिरादा के सलाम वालेकुम सलाम अदा तव्हां कीअं हुजो ठीकु लॻा पिया हुजो ख़ैर अदी दुआयूं तव्हांजो माशाअल्लाह प्रोग्राम सुठो ॾाढो मज़ा ईंदा आहे दिलि विंदराईंदड़ प्रोग्राम आहे ऐं माशाअल्लाह अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांखे सलामत रखे कहिड़ा हाल ख़ुशि आहियो खैर 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 दुआऊं लॻियूं पयूं हुजनि अदा बस दुआ कयो ये बारिश आहे ये पानी जा ख़ौफ़ ख़तरा आहिनि अल्लाह आराम कंदो रब ताईं हर जान ॾे हाओ अबा इहो दुनियादारी त इहा ज़रूरु थींदी हुजे पर माण्हू वरी हाल अहिवाल सां चाकु थी पवंदो हुजे हाल अहिवाल बि ज़रूरी आहे हाल अहिवाल बि ज़रूरी आहे बस दुआ कयो अल्लाह ख़ैर कंदो रब ताईं सभु मुस्लमान मालिक साईं भलाई कंदो हुजे अदा जी मालिक साईं भलाई कंदो हुजे भलाई थींदी भलाई करण वारो मालिक भलाई कंदो अल्लाह ख़ुशि रखंदो सभिनी खे अल्लाह सलामत अव्हांखे बि मालिक साईं ख़ुशि रखंदो हुजे हमेशा आबाद हुजो खिलंदा रहंदा हुजो पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे कहोल सां ख़ुशि हुजो अदा अॼु फोनड़ी कई हुजेव माना प्रोग्राम खे अॼु ॾिसी करे फोन कई हुजेव हा न प्रोग्राम डेली ॾिसंदा आहियूं तव्हांजो असां प्रोग्राम डेली ॾिसंदा आहियूं पर वरी मुलाज़िम माण्हू प्राइवेट कमु मुलाज़िम वरी कॾहिं कमकार बि हूंदो आहे
हाँ अवल कम पोइ बाक़ी दुनिया जा कम रोजगार भी तो करण वाला था ज़रूरी आहे रोजी बा लाज़मी हुजे रोजी का सवा मजो ना हुजे अदा अल्लाह हाफिज़ तव्हांखे अल्लाह ख़ुशि रखे हा वॾी महिरबानी वॾी महिरबानी कुर्ब अवांजा मोहबतूं अवांजूं हर वक़्तु माण्हू खे पंहिंजे कम सां पंहिंजे कार सां पंहिंजी रोज़ीअ सां जेको हुजे मसरूफ़ रहणु खपंदो हुजे त पोइ उहे माण्हू जेके हुजनि नसनि खां पतनि खां जहिड़नि खां फसादनि खां उन्हनि सभिनी शयुनि खां आज़ादु रहंदा हुजनि पंहिंजे पाण खे मसरूफ़ रखंदा हुजनि थैंक यू वेरी मच अदा थैंक यू वेरी मच हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुझे अदा केरु कहिड़े शहर खां इरफान अली थे को साजा पर शहर दिल्ली सखर खां छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो पिछा आहियो सभु ख़ैरु लॻो पियो हुजे साले पट वारा सभु ठीकु हुजनि सभु साजा पर वारा ठीक हुजनि ऐं राधा जी तबियत कीअं हुजे अबा कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे बियो वक़्तु कीअं अदा गुज़रे कीअं हुजो ठीकु हुजो ख़ुशि लॻा पिया हुजो ख़ुशि हुजो तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत हाणे कीअं हुजे पहिरियां खां मुंहिंजी त तबियत सही हुजे दुश्मन हुजे रुॻो ॻाल्हियूं हलाईंदो हुजे बीमार हुजे अदा अॼु इस्पताल खणाए वेंदा हुजूंसि हाणे छा कंदा हुजोसि इस्पताल खणाए वेंदा हुजूंसि कूड़ो हुजे अदा कूड़ो अञा ताईं तव्हांखे इस्पताल न रखियो नहीं न अदा अदा माण्हू जग जहान जो ख़ैरु घुरंदो हुजे हे वरी जेको हुजे पंहिंजी जनानी लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हुजे छो बा डॉक्टर खे न ॾेखारींदा हुजो बसि रमूं बि हाणे छा था चई सघूं रमूं बची वियो आहे अबा डॉक्टर तो ईंदा वञिणो हुजे न बा हा डॉक्टर ताईं खणी वञोसि न इस्पताल में राधा बस पोइ अदा हाणे तव्हांखे सही लॻंदी हुजे न हा थोरो थोरो तव्हांजे आवाज़ में आहे बसि तव्हां ठीकु बीमार हुजे हा सही हा सिधो पोइ इहो वरी मौसम जो अहिड़ो हुजे न हाल इन जे करे लेस ज़ुकाम गले में सूर इहो हुजे इहो 12 महीना अहिड़ो हाल हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी इहो 12 महीना अहिड़ो हाल हुजे इहो अदा सो अॼु असां हिनखे खणाए वेंदा हुजूं इस्पताल खणाए हलंदा हुजूं तोखे डॉक्टर वटि माण्हू वठी छा ते वेंदी हुजे पंधि वेंदी खणाए माना तूं मां हू फटे वारे खे चयो हुजे माइट खे पटो छाजो इस्पताल न हलंदी हुजे दवा न वठंदी हुजे पंहिंजे माइट खे चयो हुजे फटे वारे खे हिन फटे ते 2-3 मुंहिंजूं इहे माइटियाणियूं हुजनि उहे पोइ इहे हिनखे काबू करे खणाए माण्हू कंहिंखे वेंदो हुजे छो फटे ते हिनखे विहारे पोइ माइटियाणियूं कुलनि खां जलींदी हुजनि कूड़ो हुजे फटे ते वेहंदो हुजे पर हाणे खणाए वेंदा हुजूं हिनखे रात त पंहिंजे पेरनि सां वेंदी हाणे हुजे वेंदे वेंदे अवां कलाम ॾिसो दुआ कंदा हुजो असां हिनखे इस्पताल वठी वेंदा हुजूं सो सॾ में सॾ हुजे दामुरादा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे ॾाढे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ ये लतीफ़ जी बोली धन्यवाद धन्यवाद। जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे असांखे इजाज़त ॾींदा हुजो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो हाणे उहो सवड़ बि खणंदी हुजे हंधि पोइ फटे ते रखणो हर हुजे तोखे खणाए हलंदी हुजां फटे ते रखंदा हुजूं